हाँ शबीर, शहरोज़ ख़ान तमामु घणनि ॾींहंनि खां पोइ घर आयो आहे। मूंखे साणसि तमामु घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। तूं फ़िलहाल आराम हली कर पंहिंजे कमरे ते। हाँ सेमी तू ये कर, मां कंप्यूटर में तोखे गेम खेल दई दिया, तू ली गेम खेल मजा। ना अदा तू किन्नो है अदा तू के ना वरी पुलिस दले नहीं आ तू किन्नो है तू हल्या अच्छा नाम किन्नो है आ किन्नो है शहरोज़ पुट डॉक्टरनि जो ख़्यालु आहे त शमीर हमेशह ईअं ई ॿाहिरि रहंदो ऐं ॿाराणियूं हरकतूं कंदो रहंदो। संदसि ज़हनी गिरोथ जी उम्मीद रखणु फज़ूल आहे, बेकार आहे। बाबा साईं, मूंखे सट शामिल ते तमामु घणो रहम ईंदो आहे। पुट रहम त मूंखे तमामु घणो थो अचे, पर किथे ईअं न थिए जो इहो रहम जो जज़्बो असांजी गिची में पइजी वञे। इन करे शमीर खे जीअं आहे तीअं ई रहण ॾिनो वञे, असांजे लाइ इहो ई बहितर आहे। हीउ त वीचारो बुगदाम आहे, पाण में हिनखे भला कहिड़ो ख़तरो थी सघे थो। शमीर, माचीस जी तीली ॾिसण में केॾी न सन्ही ऐं नंढी हूंदी आहे, पर दुखण खां पोइ उहा वॾा वॾा झंग ऐं बबड़ मारे छॾींदी आहे। इन करे मुंहिंजी तोखे इहा नसीहत आहे कि कंहिं बि नंढी शइ खे मामूली या कमतर न सम्झंदो कर। तव्हां सही था चओ बाबा साईं, कुझु बि थी सघे थो। इन लापरवाही जे करे मूं ज़िंदगी में तमामु वॾा थक खाधा आहिनि। बहन, मुंहिंजा वो भी कंधार पुट मुंहिंजो, हाणे तूं अची वियो आहीं न। हाणे असां पंहिंजनि दुश्मननि खां घणे हिसाब किताब वठंदासीं, घणे। जी आबा हुसैन, भली ॿियनि खां हिसाब तव्हां न वठो, बाक़ी एसपी सरली वतन या में मूंखे बसि इहो मुंहुं नज़र अचे। ये ही थी तो सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।